अस्सलाम वालेकुम। मां आवां जो पंहिंजो आगा सज्जाद ज़ाहिर। माह मुहर्रम में अयाम अज़ा आहिनि। इमाम आली मक़ाम खे नज़राना अक़ीदत पेश कजे तो चंद अशार पेश ख़िदमत आहिनि। शरीयत जे बका जे लाइ मेहरबानी ज़रूरी हुई। शरीयत जे बका जे लाइ मेहरबानी ज़रूरी हुई। जिगर गोशन जी करबल में ही कुर्बानी ज़रूरी हुई। ऐं खुदा कारण खुदा जो घर छॾियो इब्ने रसूल अल्लाह। खुदा कारण खुदा जो घर छॾियो इब्ने रसूल अल्लाह। बचन सूदो जो करबल जी बयाबानी ज़रूरी हुई। ऐं विसाए हिकु ॾीओ झट में कयाई 72 रोशन। विसाए हिकु ॾीओ झट में कयाई 72 रोशन। का ऊंदहि जे अखियुनि में भी त हैरानी ज़रूरी हुई। ऐं हुयो महफ़ूज़ मशकीज़ो भले कटिजी किरियूं ॿाहूं। हुयो महफ़ूज़ मशकीज़ो भले कटिजी किरियूं ॿाहूं। सकीना जे ख़्वाहिश जी क़दरदानी ज़रूरी हुई। ऐं फ़िराती फ़हम मां निकिरी दरियाई दिल जे धारे हा। फ़िराती फ़हम मां निकिरी दरियाई दिल जे धारी हा। हुसैनी उन जी दरियाह मेहमानी ज़रूरी हुई। ऐं पुॼाणा पाण ग़ाज़ीअ जे हुई अब्बास हुई ज़ैनब। पुॼाणा पाण ग़ाज़ीअ जे हुई अब्बास हुई ज़ैनब। ड्रिनल सहमियल रिदाउनि जी निगहबानी ज़रूरी हुई। ऐं तिलावत जिन सिरनि ज़ाहिर कई नेज़नि जे नोकनि तां। तिलावत जिन सिरनि ज़ाहिर कई नेज़नि जे नोकनि तां। कलम जे नोक तांतिन जी सनाख़्वानी ज़रूरी हुई। शरीयत जे बका जे लाइ मेहरबानी ज़रूरी हुई। जिगर गोशन जी करबल में ही कुर्बानी ज़रूरी हुई।